भारत में 5 अक्टूबर खां शुरू थींदड़ आईसीसी वनडे वर्ल्ड कप में क़ौमी टीम जी 15 रुकनी स्क्वाड जी चूंड ॾुखिये ऐं मुश्किल मरहले में दाख़िल थी चुकी आहे। कप्तान बाबर आज़म ऐं चीफ सिलेक्टर इंज़माम उल हक एशिया कप में नाकामी खां पोइ पहिरियों भेरो चूंडियल स्क्वाड में फेरफार करण ते मजबूर थी विया आहिनि। ॿिन्ही खे इन ॻाल्हि जो शिद्दत सां अंदाज़ो आहे त भारत में आलमी कप रिज़ल्ट ॾियण लाइ रांदीगरनि जी मटासटा ज़रूरी आहे। होॾां इंग्लैंड में काउंटी क्रिकेट में रुधल पीसीबी डायरेक्टर ऑफ क्रिकेट मिकी आर्थर ज़ाहिर तौर इन सॼी सिलेक्शन मरहले खां कोहें दूर नज़र अची रहियो आहे। ज़रियनि मूजिबि एशिया कप में बुरीअ तरह फ्लॉप थियल पाकिस्तानी टीम जे स्क्वाड में विकेट कीपर बैटर मोहम्मद हारिस, स्पिनर उसामा मीर, फास्ट बॉलर मोहम्मद वसीम जूनियर ऐं ऑलराउंडर फ़हीम अशरफ जो केस घणो कमज़ोर थी वियो आहे ऐं संदन आलमी कप में शिरकत शकी थी वई आहे। ताज़ा तरीन अॻ भराई खे नज़र में रखंदे ऑलराउंडर हसन अली ऐं लीग स्पिनर अबरार अहमद जे नालनि जा कुणा निकिरंदे नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त लगातार आउट ऑफ फॉर्म रहंदड़ नायब कप्तान शादाब खान ऐं ओपनर फ़खर ज़मान जी सिलेक्शन ते ख़दशा ज़रूर आहिनि, पर संदन स्क्वाड मां ॿाहिरि थियण जो को बि इम्कान नाहे। भारत में शेड्यूल वनडे वर्ल्ड कप जा इम्कानी रांदीगर ही थी सघनि था: बाबर आज़म कप्तान, इमाम उल हक, फ़खर ज़मान, अब्दुल्ला शफ़ीक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, सऊद शकील, मोहम्मद रिजवान, इब्रार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ, हसन अली ऐं ज़मान खान।